पीउ पुट खां पुछियो त दुनिया जो ताक़तवर तरीन इंसान हिन वक़्तु केरु आहे? अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा रऊफ कन्दर जो सलाम क़बूल पवे। हिकिड़े अमीर पुट जो वॾो ऑफिसर पुट पंहिंजे ऑफिस में वेठो, अमीर पीउ पंहिंजे पुट जे हुन शाहाणा ऑफिस में घुमण जे लाइ वियो। ॾिठईं त मुंहिंजो पुट जी तमामु वॾी ऑफिस आहे ऐं मुंहिंजो पुट न वॾीअ कुर्सीअ ते वॾीअ टेबल ते तमामु शानदार ऐं ख़ूबसूरत थो लॻे। पीउ उनजे दिलि में माना तरह तरह जी ख़ुशी जेका आहे नाक़ाबिले बयान उहा हुई। पीउ वॾी ख़ुशीअ सां पुट जे तरफ़ वधंदो वियो, पुट खे गले लॻाईं ऐं उनजे पोयां बीही उनजे कुल्हे ते हथु रखी करे पुट खे चयईं, मुंहिंजा पुट, अलाह साईं तोखे हमेशह वॾियूं तरक़ियूं ॾे, वॾा मान मर्तबा पाई। पीउ जी दिलि ॾाढी ख़ुशि आहे। मां तोखां हिकिड़ो सुवाल थो पुछां, मूंखे इहो ॿुधाए त हिन महिल हिन लम्हे दुनिया जो ताक़तवर तरीन इंसान केरु आहे? पुट कंधु मथे करे पीउ खे बग़ैर ॾिठे चयईंसि त बाबा मां। त पीउ हैरान थी वियो। जी मुंहिंजो पुटु चए थो त ताक़तवर तरीन मां आहियां। हुन चयुसि, पीउ चयुसि, पुट वरी सोचे सम्झी करे मूंखे ॿुधाए। पीउ जा ॿई हथ पुट जे कुल्हनि ते उछनि। पीउ पुछां बीठो आहे, चएसि थो त वरी मूंखे सोचे सम्झी करे ॿुधाए त हिन वक़्तु दुनिया जो ताक़तवर तरीन इंसान केरु आहे? पुट चयुसि, चए बाबा हिन में को शक ई न आहे त हिन महिल हिन लम्हे दुनिया जो ताक़तवर तरीन इंसान मां ई आहियां। पीउ खे पंहिंजे पुट मां इहा तवको हरगिज़ कान हुई त हुनजो पुट इहो जवाबु ॾींदो। शायदि पीउ खे का ॿी तवको हुई, कुझु का ॿी ॻाल्हि ज़हन में हुई। पर पीउ मायूस थियो, बोझल क़दमनि सां वॾी ऑफिस मां ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कई। दरवाज़े वटि वञी पहुतो, वरी पुट खे मुड़ी करे ॾिठईं। माशा अल्लाह मुंहिंजो पुटु तमामु वॾी कुर्सीअ ते वॾे मान मर्तबे ते वेठो आहे, जंहिंजे हेठों कई हज़ारे माण्हू जेके आहिनि से उहे कमु था कनि पिया मुंहिंजे पुट जे सरबराहीअ में। ऐं मुंहिंजो पुटु हेॾे वॾी शाहाणा अंदाज़ में वेठो आहे। और ख़ुशि थी करे पुट खे हिकिड़े प्यार भरी नज़रनि सां वरी ॾिठईंसि। चयईं, पुट, पीउ खे दिमाग़ में ख़्यालु आयो त वरी पुछी ॾिसांसि मतां मुंहिंजे पुट जी नियत बदिलजी वई हुजे। वरी साॻियो सवाल वरजाईंसि। चई, मुंहिंजा मोबी पुट, मुंहिंजा फर्मा बरदार पुट, मुंहिंजा प्यारा पुट, रब साईं तोखे तमामु वॾी ॼमार ॾे, वॾियूं तरक़ियूं ॾे, वॾा मान मर्तबा ॾे, हमेशह तूं कामयाबु रहीं, कॾहिं ज़िंदगीअ में कोसो वाह तोखे न लॻे। अॼु तोखां तुंहिंजो पीउ इहो सुवाल थो करे त मूंखे इहो ॿुधाए त दुनिया जो हिन वक़्तु ताक़तवर तरीन इंसान केरु आहे? त पुट बग़ैर कंहिं सोचण जे सिधो चयुसि, बाबा तव्हां। त पीउ वधीक हैरान थी वियो। चई, छा चई? ॿीहर ॿुधाए। त हुन चयो, हा बाबा, हिन लम्हे हिन वक़्तु दुनिया जा ताक़तवर तरीन इंसान तव्हां ई आहियो। चई, थोरी देरि अॻु में त तो इहो चयो, इहो साॻियो ई सुवाल मूं तोखां पुछियो हुयो त दुनिया जो हिन लम्हे में ताक़तवर तरीन इंसान केरु आहे। उन महिल त तूं ॿ भेरा मूंखे जवाबु ॾिनो त बाबा मां। ऐं हाणे जॾहिं तोखां मां टियों भेरो पुछां थो पियो त तूं मूंखे चई थो त बाबा तव्हां। इहा ॻाल्हि छा आहे, मूंखे इहा ॻाल्हि सम्झाए। त पुट मुस्कुराए चयुसि, जी बाबा जॾहिं तव्हां मुंहिंजे कुल्हनि ते हथु रखियूं बीठा हुयो, मुंहिंजे पोयां बीठा हुयो, त मूं महसूसु कयो त हिन वक़्तु दुनिया जो ताक़तवर तरीन इंसान मां आहियां, ॿियो कोई थी नथो सघे। छो जो हिकिड़ो पीउ पंहिंजी औलाद जे लाइ, पंहिंजे पुट जे लाइ हिकिड़ो वॾी छपर छांव हूंदो आहे। पुट हमेशह पीउ खे माना दुनिया जी ताक़तवर तरीन शख़्सियत महसूसु कंदो आहे। उहो ढारस हूंदो आहे, उहो ॾुखनि तकलीफ़ुनि परेशानियुनि खां बचाइण वारो अलाह खां पोइ, अलाह जी ज़ात बेशक आहे, पर अलाह खां पोइ धरतीअ ते जेकॾहिं को ताक़तवर तरीन औलाद जे लाइ का शख़्सियत आहे त उहो पीउ आहे। त चई, बाबा उन महिल तव्हांजा हथ मुंहिंजे कुल्हनि ते हुया।
त मूं महसूसु कयो त मूं वटि त उहा सभु ताक़त आहे जेका हिन दुनिया में मूंखे खपे थी। मुंहिंजे पीउ जा हथ मुंहिंजे कुल्हनि ते आहिनि। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता मूंखे का तकलीफ़ थींदी, का कुझु थींदो, त मुंहिंजो पीउ मुंहिंजे लाइ ढाल बणिजी मुंहिंजे साम्हूं अची बीह रहंदो, मूंखे का तकलीफ़ न थींदी। त मूं इन करे चयो त मां ताक़तवर तरीन आहियां। पर जॾहिं तव्हां मुंहिंजे कुल्हनि तां हथ हटाए करे तव्हां मुंहिंजे साम्हूं बीह रहियो, त यकीनन उहा ताक़त मूंखां खसिजी वई ऐं उहा ताक़त तव्हां वटि आहे। इन करे ताक़तवर तरीन हिन वक़्तु तव्हां आहियो, मां न। छो करे पहिरियां जेको पीउ मुंहिंजे कुल्हनि ते हथ रखियो बीठो, मुंहिंजे पोयां बीठो, उहो हाणे मुंहिंजे पोयां न आहे, मुंहिंजे अॻियां आहे, यानी कि मूंखां परे आहे। त ताक़त तव्हां वटि आहे। बेशक साईं, पुटु बिल्कुलु सही हुयो। छो जो हिन दुनिया में अलाह साईं हिकिड़ी अहिड़ी औलाद जे अंदरि, हर औलाद, मां बि पंहिंजे पीउ माउ खे पंहिंजो आइडियल सम्झंदो हुयुसि, सम्झंदो आहियां। जॾहिं हू हिन दुनिया में न आहिनि त सभिनी ॻाल्हियुनि खे मूंखे ई मुंहुं थो ॾियणो पए, पंहिंजे लाइ बि, पंहिंजे औलाद जे लाइ बि। हिन महिल मुंहिंजी औलाद बेफ़िक्र हूंदी यकीनन, उहो इन करे जो मां उन्हनि जे लाइ मौजूदु आहियां। त साईं मुंहिंजा, असांखे पंहिंजे वालिदेन जो क़दुरु करणु खपे। जॾहिं हू तव्हां सां गॾु आहिनि त वॾा क़ीमती असासा, वॾा ताक़तवर तरीन तव्हां सां गॾु आहिनि। जॾहिं हू दुनिया में नथा रहनि त पोइ उन्हनि जे लाइ रोइणु, उन्हनि जे लाइ परेशान थियणु, उन्हनि खे मिस करणु, तव्हांजे वालिदेन जे लाइ हू को समर नथा आणे सघनि। ऐं उहे तव्हांजा ॻोढ़ा तव्हांखे बि कोई फ़ाइदो नथा ॾेई सघनि। जेकॾहिं कमाई करणी आहे तव्हांखे, असांखे, त जिन जा वालिदेन हिन महिल हाल हयात आहिनि, पंहिंजे वालिदेन जो क़दुरु कयो। अलाह साईं असांखे सुठा कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अलाह निगहबान।